मुझे सोने नबी जी अम्मड़ जे पेट में जलवा गरी थी 9 महीना पेरी रजब का वठी 12 रबीउल अव्वल ताईं 9 महीना मदीने वारा साईं पंहिंजी अम्मड़ जे पेट में रहा ऐं वरी 12 रबीउल अव्वल ते विलादत थी। इहो दौरानियो छा थियो जो हर पासे रब मींहं वसाया, बारिशूं वसायूं, आसमान पंहिंजे रहमत जा दर खोलिया, ज़मीन फोटाड़ा फुटाइण शुरू कया, वैरान पट आबाद थियण लगा, जबल नदियूं वायूं माथरियूं हर पासे सरसब्जी शावल शादाब थी वई। जेके सुकल वण हुया सावा थी पिया, बिना मेवे जे वण हुया अण मुदायता मेवा छले बीठा।